कहाणी सिंधी थी विया दाणो दाणो। तव्हीं ॿुधंदा श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ खां हुन जी लिखियल हीअ कहाणी, जेका असां हुन जे कहाणियुनि जे गुट खे बंधन मां खईं आहे। सिंधी थी विया दाणो दाणो। चांदी माइटनि वारी खे त का खिलण खिलाइण जी ॾात आहे, पर तंहिं ॾींहुं दर में पेर विधाई त ॾिसां संदसि मुंहुं मुल्क तां सदा बार मुल्क अलाए केॾां ग़ाइब थी वई आहे। चवंसि मींहुं आहे त ख़ैर न, कुंवार पहिरीं पाणी गिलास तॾहिं में चवंदी अची कोच ते फ थी किरी पंहिंजे वॾे बटुए मां विलायती नैपकिन कढी मुंहुं उघण लॻी। मां पंखो हलाए नौकर खे अमीअ लाइ पापड़ पाणी खणी अचण जो चई कुर्सी सेरे जी भरिसां वेठी जांसि। चांदी अमी रहंदी असां वरी बिल्डिंग में ई आहे, पर घर अथसि मथे टे माड़े ते, सो असां वटि पहिरें माड़े ते साई पटे ओभारी लहवारी करे पोइ वञी मथे चढ़ंदी आहे। माण्हू चवंदा अथसि चांदी बाई हाणे त तुंहिंजी सचुपचु चांदी आहे, छो त सिंधी माण्हू थी विया आहिनि को सो तव्हां माइटनि वारनि खां सवाइ धीअनि पुटनि जूं शादियूं कराइण लाइ कहिड़ी मुश्किल ॻाल्हि थी पई आहे। चांदीअ मां खिली खिली चयो, हाणे त असां खां सरे रही नथी, असांजो क़दुरु कयो अथव, अॻे त 100 ॿ ॾेई पताईंदा हुआ, हाणे हिकु हिकु माइटीअ हज़ार बि ॾियो, मथां साड़ियूं गिफ्टूं बि ॾियो, पोइ बि ॾिस त टैक्स ने बसियुनि जे भाड़नि लाइ असांखे पिया मिनथूं करियो, हथनि पिया नोट पकड़ायो। हिकु ॾींहुं मूं चयोमांसि अमी तव्हां माइटी अहिड़नि घरनि था खणो जेके या त विलायत पिया लख खणी आया आहिनि, या हिंदुस्तान में अची को नंढो वॾो कारखानो खोलियो अथनि। हिन टहक ॾींदे चयो, माई कुटलनि बुटलनि वटि वेंदो केरु, जॾहिं साईं बि संदन सार न लधी जोड़ो पाछो नाकलदार खणी संदन झोल में उछले छा, त पोइ असीं वरी छो हुननि जे दर ते धिका खाऊं। हू बि खिली चयो, तंहिंजी बाना तव्हांजे भॻवान बि माण्हुनि सां ॿिए ख्याई कई आहे न ईअं। चांदीअ बि बिगड़ी वई, उथी बीह रही चई, भॻवान ते छो थी ॾोह विझी, भॻवान हर कंहिंखे 2 अखियूं ॾिसण लाइ ॾिनियूं आहिनि, विवेक चङाई मठाई खे परखण लाइ ॾिनो आहे, पोइ बि जे माण्हू पिया अॿोझनि खे फुड़ींदा मारे मथां मारो उॾाईंदा त भॻवानु खेनि छा कंदो। मुंहिंजे नंढे ॾेर अची विच में चयो, हा चांदी भाई भॻवानु छा कंदो, वञी सते आसमान ते निंड कंदो, ॿियो भला छा करे सघंदो। चांदीअ में हकल कयसि, हल तव्हां टीट मकड़ा, तोखे कहिड़ी रब जी राज़ जी ख़बर। ॾेर मुंहिंजो झिरक खाई अहिड़ो भॻो जहिड़ो खाड़ी हेठां खां। पर हैरीअ रोब वारीअ औरत जे मुंहं ते अॼु हवायूं दौड़ी रहियूं हुयूं। इहो ॾिसी ॾाढो अजब पियो लॻो, लेकिन जेसि ताईं हूअ पापड़ खाई पाणी न पी रहे तेसि ताईं राज़ सलण वारी त कान हुई। मां बेसब्री सां ॻाल्हाइण जो इंतज़ारु करे वेही रहियसि। सच त चांदीअ में मूं लाइ दुनिया जी दरी समान आहे। मां त पंहिंजे घर जी वर्त मां वांदी की न थियां, ॿाहिरि अचां वञा बि मुश्किल, तॾहिं इहा चांदीअ में अथमि जेका रोज़ु दुनिया जो वाह साह वठी अची ॿुधाईंदी अथमि, कॾहिं रोआरे विझे, कॾहिं खिलाए टहक ॾियारे वञे, कॾहिं घर में घिरंदी नाटक शुरू कंदी, गोॾनि ते धको न चवंदी, मुठियसि माई मां त मुठियसि, सिंधियुनि जी त का डगड़ी लही वई आहे। माई वियल त ॾिसो, कल्ह माइटी थी, थाल फ्रूट गिनियूं डालर सॼो ॾिनो वतो थी वियो, छोकिरी छोकिरे सां गॾु वञी पिक्चर बि ॾिसी आई, हाणे चवनि था माइटी टोड़ींदासीं। असीं घर जा नंढा वॾा भाती सभु मिरी अची वेठासीं। चांदीअ जी ॻाल्हि ॿुधण रड़कड़े पुछियोसींसि, भला माइटी छो टोड़ींदा। चांदी बाई उथी पंहिंजे ॾेर ऐं निणानुनि खे चमोटो पाए चवणु लॻी, मां तव्हीं न कॾहिं अहिड़ा कम कजो। उन में मुंहिंजी बि घटाई आहे, पहिरीं माण्हू ॻणे ॻोते कमु करे, हिन माइटी में त छोड़ीअ विधो आहे भञण त इन छोकिरे सां कान पण बसि, छो त इहो फ्रेंच ॿोलीअ में नथो ॻाल्हाए सघे। भला छोड़ी पली निपनी आहे पेरिस में, मां वियसि मरी, पीउ खे शौंक़ु त सिंधियुनि में धीअ परणाए, हाणे अहिड़ो अची सिंधी घर अचे सो अचे किथां।
छोड़ी फ्रेंच ॿोली वारो छोकिरो खपे। पोइ सभु चवणु लॻासि पोइ हाणे त मां बि शहर ख़बरी आहियां। कढी ॾिनोमांसि हिकिड़ो सुहिणो ठाहको सिंधी जवानरो जेको फ्रांस में नौकिरी करे आयो आहे। पर अम्मा छोकिरी जो पीउ चवे असीं सेठियूं पंहिंजनि कारखाननि वारा असीं कीअं नौकिरी कंदड़ छोकिरे खे ॿांह ॾींदासीं। वरी सभिनी रड़ कई। पोइ असीं ॾाढे इंतज़ार सां पुछणु लॻासीं पोइ छा थियो। पोइ त मूं बि कढी मान धमाल त सेठियूं को माउ पेटा थोरी ॼमंदा आहिनि। इहे ई खाटाऊ पुट अॼु गुमास्ता आहिनि सुभाणे सेठियूं थींदा। तंहिं हूंदे बि घोट जा अबा ॾाॾा सिंध में त वॾा धुरंदड़ ज़मींदार हुआ। पर बाबा जानो किसी छोकिरी जो पीउ इहो सेठ ऐं गुमाश्ते वारो बसर जो पर्दो छो थो विच मां कढे। नेठि छोकिरीअ खे मेछ ॾिनमि चयोमांसि 2 टे ॻोड़ा ॻार। पीउ खे ॻोड़ा ॻारे ॾेखार। बसि छोकिरी बची फतकी रोए जो रोए पई। असुलु पीउ खे बि रुआणे छॾियईं। इजो ईअं वञी छोकिरीअ जे पीउ खे मारे मञायो अथमि। हाणे सुभाणे ते मिसरी बि खाइजंदी। असीं सभु दम रुके संदसि नाटक ॿुधी रहिया हुआसीं। हीअ तकलीफ़ सुख अंत पचारी ॿुधी टहक ॾेई माइटनि वारी जी हिरफत खे साराईंदा उथी खड़ा थियासीं। चांदी माइटनि वारी दुख अंत नाटक बि घणी खणी ईंदी आहे। हिकु भेरे ॻाल्हि कई त हिन सिंधी छोकिरी जी लव वञी लॻी हिकिड़े धारींदार जे छोकिरे सां। छोकिरो कॉन्वेंट में साणसि गॾु पढ़ियो। भला माउ जी हिकु ई धीअ मिलकियल जी वारचाणी। पीउ सवेल ई सुखालो थी वियो हुउसि। सो माउ खे जीअं थिए नचाई तीअं थिए माउ बि नची। न का पुछा न का ॻाछा छोकिरी खे वॾा ॾाज ॾेवण ॾेई इन धारी जातीअ में परणाए ॾिनई। शादीअ खां पोइ अची फाटा त छोकिरो शराबी बि आहे जुआरी बि आहे ॿियनि छोरियुनि सां नाचे डांसूं कंदो आहे। वॾी ॻाल्हि त नौकिरी ऐं दुकान बि कोन अथसि। छोरीअ ते आणाण जो मारो पियो। आख़िर 6 महीना मारूं कुटूं खाई छोकिरीअ गुज़र कयो। वर ॾेई माउ खां नाना बि वठी वई त बि छोकिरो पूरे पेर ते किनायो। नेठि न्याणी मोटी अची पेके दर ते वेठी। चयूं पिए तलाक वठंदी। केस थिया कोर्टूं थियूं पर तलाक मिले तंहिंखां अॻु ई छोकिरीअ निंड जूं गोलियूं खाई सुम्ही पई। अहिड़ो सुम्ही जो वरी न उथी। माउ जी ॿाकार ॿुधी आई आहियां। बसि पितो ई पाणी थी वियो अथमि। अहिड़ा किसा ॿुधी असांजे सॼे घर जो मन विझली पवंदो आहे। अॼु बि संदसि मुंहं ते मलू लाइ ॾिसी चयमि को मिड़े दुखदायक किसो खणी आई आहीं। तिरीअ ते पापड़ भोरे फक हणी मथां पाणी गिलास पी चांदी अमी सामत जो साह खण। तॾहिं वेठी ॻाल्हि करण के सच चयो आहे नानो चङे करे सिंधी थी विया दाणो दाणो। अक्सर त चांदी अमी ॻाल्हि शुरू करण खां अॻु में चवंदी आहे सरला धीअ छा ॿुधाए माण्हुनि खे त अॼुकल्ह खपे रुॻो नाणो ऐं नाणो। सो अॼु संदसि ज़बान मां सिंधी थी विया दाणो दाणो नओं ॿोल ॿुधी मुंहिंजी उत्कंठा वधी वई। चयमि अमी तव्हीं त अॼु प्रोलियो पिया मञायो। मां त तव्हांखे अॻे ई चवंदी हुअसि त तव्हीं रुॻो थोरनि शाहूकार सिंधी वटि था पहुचो। बाक़ी हक़ीक़त इहा अथव त अञा केतिरा सिंधी ॾाढा बुखनि ऐं ॾुखनि में पिया गुज़ारिनि। बाहि ॾे इन्हनि ॾुखियनि बुखियनि खे। हिते सुखी कुटुंबनि जे पाड़ में कीड़ो लॻणु शुरू थी वियो आहे। उभो साह खणी वरी चई इहा रामी कान ॾिठी अथई जेका रोज़ मोटर वठी अची मुंहिंजे दर ते बीहंदी हुई त पुट जी माइटी करे ॾींहुं छोकिरी वठी ॾींहुं हूड़ पड़ी। शल बाहि लॻेसि छोकिरी बराबरि हूड़ पड़ी ॾेखारीमांसि जंहिंजी निड़ीअ माथे पाणी बखियो। पर रामी बाई चवे मां वठंदसि 4 मणिया हीरनि जा। जेतोणीकि छोकिरो बि छोकिरीअ ते हिरको हारे वेठो हो त बि माई चइनि वणनि खां हेठि लहे छो थी। ऐं अॼु संदसि साॻी रामीअ जो हाल। पुटसि वञी धारीअ ज़ात मां
कोरट जी शादी करे आयो, ठली बांह वठी आयो। मुंहिंजो त वाती फाटी वियो। चयमि अम्मी तव्हां रामीअ जा त 12 ई वॼाए छॾिया। अई धीअ 12 छो थी चवीं, सभु वॼी विया अथसि। 4 ॾींहंनि में कुमार जी कारो ठिकड़ थी वई आहे। मूं चयो पर अम्मी ॻाल्हि एसि ताईं पहुती कीअं, छोकिरो त अहिड़ो कोन थी लॻो। बाबली छोकिरे खे लॻी कावड़ त मां को गुॾो आहियां छा जो पहिरीं ईंदा छोकिरी या माइट मूंखे ॾिसण, पोइ घर ऐं दुकानु ॾिसंदा, पोइ हलंदो नीलामी विकिरो त सुहिणी छोकिरी खपे त हेतिरनि हज़ारनि में छोकिरो ख़रीद कंदासीं, कार खपे रक़म ॾियण लाइ तयारु आहियूं। मथां हलंदी मानस जी मणियनि ऐं कपिड़नि वारनि जी सौदेबाज़ी। मूं चयो रामी त चङी सभु कुझु हुअसि, उन खे कहिड़ी सौदेबाज़ी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। छोकिरी पसंदि हुई ठीकु आहे, नेठी ॾेती लेती विच में टिपाए आणण जो ज़रूरु कहिड़ो हो। चांदी बाई 2 हथ मथे ते रखिया। धीअ इहा ई त ॻाल्हि पुटसि बि चयसि, हाणे हली ॾिस त रामी कीअं वेठी हथ हणे। चए सिंधर नुंहुं वठां हा त मिठा ॿोल त ॿोले हा, अमी करे सॾु करे हा, धीअ जूं सिकूं लाए हा। सिंधर नुंहुं घर में पई फिर करे मां, सॼो घर पियो बहके मां। मुंहिंजी रीत रस्म आए विए जी मर्यादा सभु त ख़बर हुजे सा। सिंधी छोकिरियुनि जो लाड पातो लाथो ॾिसो, सभु जाचियूं पियूं ॾिसूं कनि। धाणी छोकिरी खणी 100 सिंगार करे त बि सिंधर कोन थी सघंदी। वॾी ॻाल्हि बाई चइबानी पखे सुए पंहिंजे मां जेको सवादु ईंदो सो धारे में थोरे ईंदो। सिंधी सेणनि सॼणनि जो आव भाव ई ॿियो, आबताब ई ॿियो। हाणे त रामी बुख पाणी जा वेठी रोए। चांदीअ में जी ॻाल्हि ॿुधी मूंखे बि ॾाढो अफ़सोस थियो। चयमि हा मम्मी रामी ॻाल्हि सची थी करे। तव्हांखे त मुंहिंजी शादीअ जी यादगिरी हूंदी। सिंधियुनि जी शादी आहे हिकु सॼे कुटुंब जो ॿिए सॼे कुटुंब सां नातो। तव्हांखे त यादि हूंदो कीअं थिए सेणियुनि हिक ॿिए खे खंडूं फकाए भाकुर पाता, सेणनि वरी हिक ॿिए खे दारूअ जा गिलास पे ज़ोरी ज़ोरी पियारिया। पुफियुनि भेनरुनि जी त हुई लाॾनि ऐं नाचनि ते मार। महिमान जे रातियुनि जा उजागा उभारियूं लहवारियूं, ॻाल्हि ॻाल्हि में टहिकरा, ॼण सॼे सिंधी क़ौम जो शादमानो हो। चांदीअ में उन ॾींहं जे यादगिरी में खोइजी वई। लेकिन इन शादमाने खां अॻु उनजो तकलीफ़ूं मूंखां कीन विसरियूं आहिनि। हिन चयो अम्मी तव्हां सच था चओ। मूं बि चयोमांसि बराबरि ॻाल्हि आहे, सिंधी बराबरि दाणो दाणो थी विया आहिनि। मुंहिंजे पीउ खे मुंहिंजी माइटी ॻोल्हण में 4 साल लॻी विया। पोइ ढावनि कुटुंबनि जा ॾेती ॾेती लाइ वात फाटल ॾिसी बेज़ार थी पियो। केतिरा शहर घुमियो, केतिरा छोकिरा ॾिठाई, बस वञी लाइक़ु माण्हू मिलिया। चांदी माई ॿटूअ जी ज़िप बंदि करे उथी बीठी। संदसि पेर सुम्ही पियो हो। उनखे पट ते वर कई पे हयईं। संदसि मुंहं ते अञा दुख जी रेखा छायल हुई। चयईं बसि पुट, मुंहिंजो त इहो ई त रोणो आहे त सिंधी असुल कोको थी विया आहिनि। मथां वरी इहो घोट माउरनि खे पुटनि नीलाम करण जो शौक़ु हणी क़ौम खे ई कटे रखियो अथनि। सारी कूम बर्बाद थी वई आहे। मूं चयो कूम न चओ, क़ौम चओ। अड़ी क़ौम छा कूम छा, मूं लाइ ॻाल्हि मिड़े हिकिड़ी, आउं स्कूल जा पढ़ियसि 3 दर्जा। कूम हाल ॾिसे मुंहिंजो त हीअं पियो हिजे। पर चांदीअ अम्मीअ जो अणपढ़ियल हूंदे बि ही क़ौम लाइ कहकाउ ॾिसी मुंहिंजो मन त असुल छिलजी पियो। त साथियो कीअं लॻी तव्हांखे हीअ कहाणी? दिलि भिॼंदड़ हीअ कहाणी तव्हांखे यादि ॾियारी हूंदी पंहिंजे सिंध जी। सुंदरी उतमचंदाणीअ पंहिंजे आवाज़ में हीअ कहाणी भरी आहे तव्हां लाइ। हुन जूं ॿियूं कहाणियूं तव्हां पढ़ी सघो था, ॾिसी सघो था हुन जे वेबसाइट www.sundriuttam.com ते। पंहिंजो रायो ॾियणु न विसारींदा, मोकिलींदा असांखे info@sindhisangat.com ते।
बि ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।